अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां काफ़ी सारियूं नयूं अपडेटूं शेयर कंदा हलूं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं दोस्तों हाणे जेको आहे हिकु तकरार ड्रामे में नओं मोड़ अचण वारो आहे। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं फ़ोन नंबरनि जे बारे में हक़ीक़त ॿुधाईंदासीं त बक़ाया अदाकारनि जा फ़ोन नंबर वरी तव्हां सां कॾहिं शेयर करणा आहिनि। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं दोस्तों अपडेट तव्हां खां का मिस न थिए ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त जेको फ़ोन नंबर वारो सिलसिलो हुयो उहो मूं हलायो यको ई। हाणे वरी सोचे रहियो आहियां त हिकु का वॾी वीडियो ठाहियां जंहिंमें 4-5 अदाकारनि जा फ़ोन नंबर ॾेई छॾियां ऐं जेको आहे मालूमात तव्हां वटि पुॼी वञे ऐं तव्हां अदाकारनि सां ॻाल्हायो। लेकिन कुझु अदाकारनि जा नंबर अञा पूरी तरीक़े सां न आहिनि मिलिया। मां उन कोशिश में आहियां। दोस्त बार बार चवे लिखी रहिया आहिनि, कमेंट करे रहिया आहिनि त कंहिं सीनियर अदाकार जो असांखे फ़ोन नंबर ॾिनो वञे। काफ़ी कमेंट मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते पढ़िया। उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त कुझु ॾींहुं सब्र कयो, मां इहा जेको आहे सिलसिलो वरी स्टार्ट कंदुसि फ़ोन नंबरनि वारो अदाकारनि जो। ऐं शोबे जे हवाले सां तव्हांखे न्यूज़ ॾींदो हलां दोस्तों। हाणे सिजावल जीअं ई मोटण वारो आहे, 1-2 किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो सिजावल बि अची वेंदो शेर अली जी। त तव्हां ॾिसो था कहाणी हली रही आहे। अचण सां ई सिजावल सिधो ई शेर अली वटि वेंदो, उनखे धमकी ॾियणु, उनखे धमकाइणु। जेको पलाल साड़े जो गुलण उहो शेर अली जे घाटे में पवंदो ऐं ईअं खे धमकी ॾींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे शेर अली इन शइ खे थुकी कान हणंदो ऐं सिजावल ख़ान खे अखियूं मिलाए करे जवाबु ॾेई छॾींदो, जेको कुझु तोखे करिणो आहे वञी कर। शेर अली विढ़ंदो आहे त सिधो विढ़ंदो आहे, वल वकड़ ॼाणे ई कान, दुश्मन हर कोई सॼण कोई कोई। अहिड़े हिसाब सां डायलॉग मलाग हणी करे सिजावल ख़ान खे उतां लिफ्ट ई कान ॾींदो शेर अली। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां असीं ताईं ॾिठो आहे महिरबानी करे शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।